ओम शांति। अतिरिक्त तालिका 13/4/2025 अव्यक्त बापदादा जो रिवाइज कोर्स 31/12/2004 हिन वर्ष जे आरंभ सां बेहद जी वैराग्य वृत्ति इमर्ज करो। ये ही मुक्तिधाम जी गेट जी चाबी आहे। अॼु नवयुग रचता बापदादा पंहिंजे ॿारनि सां नव वर्ष मल्हाइण जे लाइ आहिनि। परमात्मा मिलन मल्हाइण लाइ ॿारनि जे स्नेह में पंहिंजे दूर देश सां साकार वतन में मिलण आहे। दुनिया में त नव वर्ष जी मुबारक हिकु ॿ खे ॾींदा आहिनि, लेकिन बाप दादा तव्हां ॿारनि खे नव युग नव वर्ष जी ॿिन्ही जी मुबारक ॾियनि। नव वर्ष ऐं नव युग जी। नयो वर्ष त हिकु ॾींहुं मल्हाइण जो आहे। नव युग त तव्हां संगम ते सदा मल्हाईंदा रहंदा आहियो। नव वर्ष त हिकु ॾींहुं मल्हाइबो आहे। नव युग त तव्हां संगम ते सदा मल्हाईंदा रहंदा आहियो। तव्हां सभी बि परमात्मा प्यार जे आकर्षण में खींचते हुए हिते पहुची आहियो न। लेकिन सभिनि खां दूर देश सां अचण वारो केरु? डबल विदेशी आहिनि। उहे त पोइ बि हिन साकार देश में ई आहिनि, लेकिन बाप दादा त दूर देश केतिरो दूर सां ईंदा आहिनि। हिसाब करे सघंदा आहियो केतिरी माइल्स सां ईंदा आहिनि। त दूर देश बाप दादा दूरदेशी बाप दादा चारों ओर जे ॿारनि खे, चाहे साम्हूं डायमंड हॉल में वेठा आहिनि, चाहे मधुबन में वेठा आहिनि, चाहे ज्ञान सरोवर में वेठा आहिनि, गैलरी में वेठा आहिनि, तव्हां सभिनि सां गॾु जो दूर वेठे देश विदेश में बाप दादा सां मिलन मल्हाइनि था। बाप दादा ॾिसनि था सभी केॾो प्यार सां दूर सां ॾिसनि बि था, ॿुधनि बि था। त चारों ओर जे ॿारनि खे नव युग नव वर्ष जी पदम गुणा मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। ॿारनि खे नव युग नैननि में साम्हूं आहे न। बसि अॼु संगम ते आहियूं, कल्ह पंहिंजे नव युग में राज्य अधिकारी ठही राज्य कंदासीं। बाबा चवनि था राज्य अधिकारी ठही राज्य कंदासीं। एतिरो नज़दीक अनुभव थिए थो। अॼु ऐं कल्ह जी त ॻाल्हि आहे। अॼु संगम ते आहियूं, कल्ह पंहिंजे राज्य में हूंदासीं। कल्ह हुयो, कल्ह पोइ थियणो ई आहे। पंहिंजे नव युग जी गोल्डन युग जी गोल्डन ड्रेस साम्हूं ॾेखारण में ॾिए थी। गोल्डन ड्रेस साम्हूं अची वई, केतिरो सुंदर आहे न। स्पष्ट ॾेखारण में ॾिए थी। अॼु साधारण ड्रेस में आहियूं, कल्ह नव युग में सुंदर ड्रेस में चमकते हुए ॾेखारण में ॾींदासीं। नव वर्ष में त हिकु ॾींहं जे लाइ हिकु ॿ खे गिफ्ट ॾींदा आहिनि, लेकिन नव युग रचता बाप दादा तव्हां सभिनि खे गोल्डन वर्ल्ड जी गिफ्ट ॾिनी अथई, जो अनेक जन्म हलण वारी आहे। विनाशी सौगात न आहे, अविनाशी सौगात बाबा असां ॿारनि खे ॾिनी अथई। यादि आहे न, भुलिजी त न विया आहियो न। सेकेंड में यादि अची सघंदी आहे न। हाणे संगम आहे, हाणे पंहिंजी गोल्डन दुनिया में पहुची वई। की देरी लॻंदी, पंहिंजो राज्य स्मृति में ईंदो आहे न। बाबा चवनि था अॼु जे ॾींहुं त विदाई जो ॾींहुं चइबो। 12 बजे खां पोइ बधाई जो ॾींहुं चइबो। त विदाई जे ॾींहुं वर्ष जी विदाई सां गॾु तव्हां सभिनि वर्ष सां गॾु कंहिंजी विदाई कई? चेक कयो, सदा जे लाइ विदाई ॾिनी आहे, थोरे समय जे लाइ विदाई आहे। बाप दादा पहिरियों बि चयो आहे कि समय जी रफ़्तार तीव्र गति सां वञे थी। त सॼे वर्ष जे रिज़ल्ट में चेक कयो कि छा मुंहिंजी पुरुषारत जी रफ़्तार तीव्र रही। मेरी बाबा जी न जल्दी जल्दी अॻियां वधिणो आहे त पंहिंजो चार्ट रखो। सॼो ॾींहुं असांजो संकल्प बोल, कर्म कीअं विया, संबंध संपर्क कीअं वियो। त बाबा चवनि था
दुनिया जी हालत ॾिसंदे हुए हाणे पंहिंजी विशेष पेट बाबा चई चेक करो मुंहिंजी पुरुषारत जी रफ़्तार तीव्र रही या कॾहिं कीअं दुनिया जी हालत खे ॾिसंदे हुए हाणे पंहिंजे विशेष ॿ स्वरूपनि खे मर्ज करो। उहे ॿ स्वरूप आहिनि, हिकु सर्व प्रति रहमदिल ऐं कल्याणकारी, ॿियो हर आत्मा जे प्रति सदा दाता जे मास्टर दाता। हिकु सर्व प्रति रहमदिल ऐं कल्याणकारी, सर्व प्रति रहमदिल ऐं कल्याणकारी, ॿियो दाता जो ॿार सदा मास्टर दाता ठहूं। विश्व जी आत्मायूं बिल्कुलु शक्तिहीन, दुखी, अशांत चिल्लाएंगी। बाप जे अॻियां था पूज्य आत्माउनि जे अॻियां पुकार थी करनि, कुझु घणनि जे लाइ बि सुख ॾियो, शांती ॾियो, ख़ुशी ॾियो, हिमत ॾियो। बाप त ॿारनि खे दुख परेशानी बाप त न ॾिसी सघंदा, ॿुधी न सघंदा, छा तव्हां सभई पूज्य आत्माउनि खे रहम न ईंदो? अॼु पंहिंजो ॿार हुजे त हुनजी कोई बि दुख परेशानी सहन थिए थी त इहे बेहद जे माता पिता ठहनि। शिव बाबा बेहद जा आहिनि त उन्हनि खे त ॿारनि जी पुकार ॿुधी करे सोचनि था कि मूंखे बाबा खे रहम ईंदो। बाबा त ॿारनि जो दुख परेशानी ॾिसी न सघंदा आहिनि, ॿुधी न सघंदा आहिनि, त तव्हां सभी पूज्य आत्माउनि खे रहम न ईंदो? असांखे बि पंहिंजे ॿारनि जे मथां, पंहिंजी जो बि तव्हांजे आसपास आत्मायूं आहिनि उन्हनि जे मथां रहम अचणो खपे, दया अचणो खपे, जो तव्हांखे केॾो पुकारनि था। सर्व जे प्रति रहम दिल, क्षमा भाव, दया भाव, दाता स्वरूप इमर्ज, दाता स्वरूप इमर्ज करो। ख़ुशी ॾियो, हिम्मत ॾियो। बाप त ॿारनि जे दुख परेशानी खे ॾिसी न सघंदा आहिनि, ॿुधी न सघंदा आहिनि, छा तव्हां सभी पूज्य आत्माउनि खे रहम न ईंदो? मांगनि था ॾियो ॾियो ॾियो, त दाता जा ॿार कुझु अंजलि त ॾियो। बाप बि तव्हां ॿारनि खे साथी ठातो अथई न, मास्टर दाता ठाहे करे, पंहिंजे राइट हैंड ठाहे करे इहे ई इशारो ॾींदा आहिनि बाबा से सभिनि खे। जेका बि राइट हैंड बाबा सभिनि खे ठातो अथई उन्हनि खे बाबा इहे ई इशारो ॾियनि था। एतिरी विश्व जी आत्मायूं सभिनि खे मुक्ति दिलाइणी आहे, मुक्ति धाम में वञिणो आहे, सभिनि खे मुक्ति दिलाइणी, मुक्ति धाम में वञिणो आहे। बाबा चईंदा आहिनि कि हाणे स्टैम्प लॻाइण जी मशीनरी तेज़ कयो। जेके मुक्ति खपे उन्हनि खे मुक्ति ॾियो, जेके जीवन मुक्ति खपे उन्हनि खे जीवन मुक्ति ॾियो। त उन्हनि सां संतुष्ट खींचातानी छो करो? तव्हां जेतिरो उन्हनि खे पाण सां मुक्त कंदा वेंदा, सम्झो तव्हांजे घर में आहे, उन्हनि खे भक्ति सुठी थी लॻे, असां कोशिशि था करूं उहो असां वटि अचनि, उहो कोशिशि था करनि असां उन्हनि वटि वञूं। तव्हां बि चओ हिननि जो बि भलो थिए, जाते आहिनि इहे बि सुखी रहनि, त उहो तव्हांखे बि चईंदा चलो ठीकु आहे जाते आहिनि ख़ुशी आहे। त बाबा चवनि था कि बाप बि तव्हां ॿारनि खे साथी ठाहे करे, मास्टर दाता ठाहे करे पंहिंजे राइट हैंड्स ठातो अथई न, इहे ई इशारो ॾींदा आहिनि। एतिरी विश्व जी आत्मायूं सभिनि खे मुक्ति दिलाइणी आहे न, मुक्ति धाम में वञिणो आहे। त हे दाता जा ॿार पंहिंजे श्रेष्ठ संकल्प द्वारा, मनसा शक्ति द्वारा, चाहे वाणी, चाहे संबंध संपर्क द्वारा, चाहे शुभ भावना शुभकामना द्वारा, चाहे वाइब्रेशन वायुमंडल द्वारा, चाहे मनसा वाणी संबंध संपर्क मतलब कि वो तव्हांजो ज्ञान न ॿुधंदा, लेकिन तव्हां सां गॾु हलंदा, पोइ तव्हांजो जीअं संकल्प बोल कर्म आहिनि उहो तव्हांखे ऑब्ज़र्व कंदा। तव्हां मुख सां ॾींदा त न वठंदा, संबंध संपर्क द्वारा, चाहे उन्हनि जे प्रति शुभ भावना शुभकामना करो, चाहे वाइब्रेशन वायुमंडल अहिड़ो ठाहे छॾियो,
द्वारा कहिड़े बि युक्ति सां मुक्ति दिलायो हुननि खे, कहिड़े बि युक्ति सां हाणे मुक्ति दिलायो हुननि खे। चिल्लाइनि था मुक्ति ॾियो। बाप दादा पंहिंजे राइट हैंड्स खे चईंदा आहिनि कि हाणे सर्व ते रहम कयो, हाणे सर्व ते रहम कयो। हाणे ताईं हिसाब कढो, चाहे मेगा प्रोग्राम कया, चाहे कॉन्फ्रेंसिस कई, चाहे भारत में या विदेश में सेंटर्स भी खोलिया, लेकिन टोटल विश्व जी आत्माउनि जी संख्या जे हिसाब सां केतिरी परसेंट जी आत्माउनि में, केतिरी परसेंट में आत्माउनि खे मुक्ति जो रास्तो ॿुधायो? सिर्फ़ु भारत कल्याणकारी आयो या विश्व में जो 5 खंड आहिनि, जो जाते सेवा केंद्र खोलिया आहिनि, हुते जा कल्याणकारी आयो व विश्व कल्याणकारी आयो? चेक करो, है ना? पूरे विश्व जा बाबा चवनि था, ॾिसो सिर्फ़ु भारत जा कल्याणकारी आयो, विश्व में भी जो 5 खंड आहिनि, जाते जाते सेवा केंद्र खोलिया आहिनि, हुतां जा कल्याणकारी आयो या पूरे विश्व जा कल्याणकारी आहियो? विश्व में सब जगह अची वई, सब धर्म वारा अची वई, सब योनि प्रकृति सब अची वई। तो चेक करो कीअं कल्याणकारी आहे, है ना? कंहिंखे बि कुझु ॾिबो आहे त बाबा चवनि था विश्व कल्याण करण जे लाइ हर हिकु ॿार खे बाप जो राइट हैंड ठाहिणो। अगरि असांखे विश्व कल्याण करणो आहे न, त हर आत्मा खे बाप जो राइट हैंड ठाहिणो। कंहिंखे बि कुझु ॾिबो आहे त कंहिंसां ॾिबो आहे? हथनि सां ॾिबो आहे न, त बाप दादा तव्हां हैंड्स, बाप दादा जा तव्हां हैंड्स आहियो न, हथ आहियो न, त बाप दादा राइट हैंड सां पुछंदा आहिनि केतिरी परसेंट जो कल्याण कयो? बाप दादा राइट हैंड सां पुछंदा आहिनि केतिरनि जो कल्याण कयो, है न? केतिरी परसेंटेज जो कयो ॿुधायो न, हिसाब करो केतिरनि जो कल्याण कयो, केतिरी परसेंटेज में कयो। त हाणे हिसाब करो। पांडव हिसाब करण में होशियार आहिनि, इन करे बाप दादा चईंदा आहिनि हाणे स्व पुरुषार्थ ऐं सेवा जे भिन्न भिन्न विधियुनि द्वारा पुरुषार्थ तीव्र करो। हाणे स्व पुरुषार्थ ऐं सेवा जे भिन्न भिन्न विधियुनि द्वारा पुरुषार्थ के तीव्र करो। बाबा जी स्व पुरुषार्थ और सेवा जे भिन्न भिन्न विधियुनि द्वारा पुरुषार्थ के तीव्र करो। छा करो तीव्र? सिर्फ़ु सहज आहे, सर्व खे ॾींदा हलो। सर्व खे ॾींदा हलंदव त तव्हांखे बि मिलंदो वेंदो न। सर्व खे ॾियण लाइ कंहिंजे लाइ बि कोई बि नेगेटिव भाव असांजे मन में न हुजणो खपे, कोई बि न। बसि बाबा खे यादि करो, सर्व खे ॾींदा वञो निस्वार्थ भाव सां, त ख़ुदि में बि जल्दी परिवर्तन अची वेंदो। स्व जी स्थिति में भी 4 ॻाल्हियूं विशेष चेक करो, इनखे चइबो आहे तीव्र पुरुषार्थ। पहिरीं ॻाल्हि चेक करो, पहिरियों चेक करो कि निमित भाव कोई भी रॉयल रूप जो मापन त न आहे न, कोई भी रॉयल रूप जो मापन त न आहे, मुंहिंजोपन त न आहे न। साधारण माण्हुनि में मां ऐं मुंहिंजो बि साधारण मोटो आहे, लेकिन ब्रह्मण जीवन जो मुंहिंजो ऐं मां ॾाढो सूक्ष्म ऐं रॉयल आहे। उन्हनि जी भाषा मालूम आहे छा आहे? इहे त थींदो ई आहे, इहे त हलंदो ई आहे। साधारण माण्हुनि में मां ऐं मुंहिंजो साधारण आहे, मोटो आहे, लेकिन ब्रह्मणनि में मां ऐं मुंहिंजो बि ॾाढो सूक्ष्म आहे। इहे त थींदो ई आहे, इहे त हलंदो ई आहे, इहे त थियणो ई आहे, हले थो, ॾिसूं था। त हिकु निमित भाव हर ॻाल्हि में निमित, चाहे सेवा में, चाहे स्थिति में, चाहे संबंध संपर्क में, चेहरे ऐं चलन, निमित भाव जो हुजे, है न। त
त हिकु निमित भाव, हर ॻाल्हि में निमित मां मुंहिंजो न, बाबा बाबा बाबा, चाहे सेवा में, चाहे सिद्धि में, चाहे संबंध संपर्क में, चहिरे चलन निमित भाव हुजणो खपे। ऐं उनजी ॿी विशेषता हूंदी कि वो निर्माण भावना वारो बि हूंदो। बाबा सके स्वसिद्धि में भी 4 ॻाल्हियूं चेक करो, उनखे चईंदासीं तीव्र पुरुषार्थ। त तीव्र पुरुषार्थी वारो हिकु त निमित हूंदो, है न, ॿियो छा हूंदो, ॿियो उहो निर्माण हूंदो। निमित निर्माण भाव सां नव निर्माण करणु। त टई ॻाल्हियूं ॿुधियूं, निमित निर्माण ऐं निर्माण। ऐं चौथी ॻाल्हि आहे निर्वाण। वो चाहे निर्वाण धाम में पहुची वञे, जॾहिं चाहे निर्वाण धाम में पहुची वञे। निमित ठही हिते कमु कयो, निर्माण ठही करे कमु करो। कोई बि माण्हू जी इच्छा न, मां निमित आहियां, बसि मां निमित आहियां त मूंखे मुरली ॿुधाइणी आहे, क्लास कराइणी आहे, जेको अचे हुनखे संतुष्ट करे मोकिलिणो आहे, त मां हिन जे लाइ निमित आहियां, है न। त उहो कमु तव्हां निर्माण, कोई तव्हांखे मान ॾे न ॾे, लेकिन तव्हांखे मुरली ॿुधाइणी आहे, तव्हांखे इहो कराइणो ई आहे, तव्हांखे सेंटर संभालणो ई आहे, तॾहिं तव्हां नव निर्माण करे सघो। असां हुन द्वारा नव निर्माण कयो, पोइ जॾहिं चाहे बाबा चए हलो घर, हलो घर, पोइ उहो न असांखे उहे चीजूं यादि अचनि था। त बाबा चवनि था जॾहिं चाहे निर्वाण में पहुची वञे, निर्वाण स्थिति में स्थित थी वञे। छो जी स्वयं निर्वाण स्थिति में हूंदव तॾहिं ॿियनि खे बि निर्वाण धाम पहुचाए सघंदा। जॾहिं स्वयं निर्वाण स्थिति में हूंदव तॾहिं ॿियनि खे बि निर्वाण धाम पहुचाए सघंदव। हाणे सभी मुक्ति चाहींदा आहिनि, छुड़ायो छुड़ायो चिल्लाइनि था। त इहा 4 ॻाल्हियूं सुठी परसेंटेज में प्रैक्टिकल जीवन में हुजणियूं आहिनि। अर्थात तीव्र पुरुषार्थी तॾहिं चईंदासीं कीअं, निमित निर्माण 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 मतिलबु नव निर्माण करणु ऐं निर्वाण। त ये 4 ॻाल्हियूं सुठी परसेंटेज में प्रैक्टिकल जीवन में हुजणु, अर्थात तीव्र पुरुषार्थी। तॾहिं बाप दादा चईंदा वाह वाह ॿार वाह, तव्हां बि चईंदा वाह बाबा वाह वाह, ड्रामा वाह वाह, पुरुषार्थ वाह वाह। लेकिन पतो आहे हाणे छा कंदा आहियो, पतो आहे, कॾहिं वाह चईंदा आहियो, कॾहिं वाए चईंदा आहियो। वाह जी बजाए वाए थी वेंदो आहे हाय, वाए थी वेंदो आहे हाय। कॾहिं वाए कंदा आहिनि न, त वाए सां हाय थी वेंदो आहे। त वाए न वाह। तव्हांखे बि छा आहे, तव्हां बि छा सुठो लॻंदो आहे न। बाबा पुछनि था त वाए न वाह, तव्हांखे बि छा सुठो लॻंदो आहे, छा सुठो लॻंदो आहे, वाह सुठो लॻंदो आहे न। अच्छा सुठो लॻंदो आहे या वाए, छा सुठो लॻंदो आहे, वाह। कॾहिं वाए न कंदा आहियो न, ग़लती सां बि अची वेंदो आहे, ग़लती सां अची वेंदो आहे वाए, कि हर ॻाल्हि में वाह 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 वाह। हाणे सभु चवनि था लास्ट दादी वई त दादियुनि जो युग ख़तमु थी वियो। त दादियुनि जो ख़तमु त दीदियुनि जो शुरू त वाह वाह थी वई न, भई शुरू त थियणो ई आहे न किथे न किथे। त वाह वाह थी वियो, वाह वाह चई हाणे दादियूं दीदियूं वॾी थी वयूं। जे ब्रह्मा साकार बाप दादा जो पाठ ख़तमु थियो त दादियुनि जो पाठ आयो, दादियुनि जो पाठ पूरो थी वियो त हाणे दीदियुनि जो पाठ शुरू थी वियो। त वाह वाह थी वियो न। डबल फॉनस वाए कंदा आहिनि, कॾहिं कॾहिं करे छॾींदा आहिनि। जो डबल फॉनस कॾहिं बि वाए न कंदा आहिनि उहो हथ उठायो, ॾाढा थोरा आहिनि। अच्छा भारतवासी जो वाह वाह जे बजाए शो छा कंदा आहिनि उहो हथ उठायो। शो छा कंदा आहियो, कंहिं छुटी ॾिनई तव्हांखे, संस्कारनि
पुराणे संस्कारनि तव्हांखे वाए करण जी छुटी ॾिनी अथई। ऐं चईंदा आहिनि बाप चईंदा आहिनि वाह 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 चओ, वाए वाए न। त पुराणे संस्कारनि मां वाए जी छुटी ॾिनी आहे बाबा न। सभु पुराणा संस्कार ख़तमु। वाए वाए न त हाणे नव वर्ष में छा कंदव? वाह वाह कंदव या कॾहिं वाए करण जी छुटी ॾियूं? वाए सुठो लॻंदो आहे। जीअं वाए पेट में गैस, वाई जीअं वाई थी, सिंधी वर्ड आहे वाई थी वियसि। वाई थी वियसि मतिलबु पेट में गैस थी वई त ख़राबु थी वेंदो आहे न। त वाई वाई आहे, वाए वाई आहे, इहे न कर बाबा चवनि था। वाह 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 केतिरो सुठो लॻंदो आहे। हा चओ वाह 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 चईंदा आहिनि। त बाबा चवनि था की कॾहिं वाए चइण जी हाणे छुटी न कर। वाई चईंदा हो त वाई थी वई। वाई मतिलबु सिंधी में चईंदा आहिनि हिनखे वाई थी वई अथसि, मतिलबु पेट में गैस थी वई अथसि। त वाह वाह चओ। अच्छा, जो दूर देश में ॿुधनि था ॾिसनि था, भारत में बि विदेश में बि, उन्हनि ॿारनि सां बि पुछनि था वाह वाह कंदा आहियो या वाए वाए कंदा आहियो? हाणे दादी श्री छॾे त वाए वाए त नथा करो की दादी छो श्री छॾे छॾे, हाणे असांजो छा थींदो, कीअं थींदो? दादी खे ॾिसी आया हो या बाबा खे ॾिसी आया हो? कोई कोई आत्मायूं स्नेह ॾिसी ईंदियूं आहिनि, बाबा खे ॾिसी न ईंदियूं आहिनि, स्नेह सां ईंदियूं आहिनि। लेकिन उन्हनि खे बि एॾो स्नेही ठाहिण वारो केरु? बाबा। त जॾहिं बि वाए वाए अचे, दादी दादी अचे त बाबा बाबा कजो। ॾिस ॾेखारींदा आहिनि न, हनुमान बि चीर करे करे ॾेखाईं की ॾिस मुंहिंजे अंदरि राम सीता। त तव्हां बि एॾो पुरुषारथ करो की तव्हांखे बि चवनि कोई तव्हांजे दिलि में केरु त बाप दादा, बाप दादा हुजणु खपनि। त बाबा चवनि था की हाणे जेका दूर देश ॿार ॿुधनि था उहो वाह वाह कंदा आहियो या वाए वाए कंदा आहियो? हाणे विदाई जो ॾींहुं आहे, अॼु वर्ष जी विदाई जो लास्ट डे आहे न। त सभी संकल्प करो वाए न कंदासीं, सोचंदासीं बि न, क्वेश्चन मार्क बि न, आश्चर्य जी मार्क बि न, सदा बिंदी, सदा बिंदी। ॾिसो सत्युग में बि राज्य ट्रांसफर थींदो न, हिते बि न, त हिते बि ॾिसो धीरे धीरे सभु थींदो, तॾहिं त ॿिया बि अॻियां वधंदा न। त उहो ई समय केसि ताईं हले, समय त अॻियां वधंदो, अलॻि अलॻि आत्मायूं बि अॻियां ईंदियूं, त उन अनुसार सृष्टि अॻियां वधंदी वेंदी। न त पोइ सत्युग त्रेता पूरो ई सत्युग जी राजधानी हलंदी रहे। हीअं थोरी ॿिया बि त आत्मायूं ईंदियूं न, त्रेता में बि, त्रेता वारे राजा रानी बि ईंदा, त पोइ द्वापर में ॿिया धर्म बि ईंदा, त उन्हनि से बि समय ईंदो। सृष्टि बदलंदी आहे, त हिते संगम युग ते बि समय चेंज थियणो। त बाबा चवनि था क्वेश्चन मार्क लिखो केतिरो टेढ़ो आहे, ऐं बिंदी लॻाइणु केतिरो सहज आहे। बसि नैननि में बाप बिंदु खे समाए छॾियो। जीअं नैननि में ॾिसण जी बिंदी समायल आहे, ईअं ई सदा नैननि में बिंदु बाप खे समाए वठो। समाइण ईंदो आहे न, ईंदो आहे या फिट न थींदो आहे, हेठि मथे थी वेंदो आहे छा? त छा कंदव? विदाई कंहिंखे ॾींदव? वाए 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 खे विदाई ॾींदव कि सिर्फ़ु हुन वर्ष खे विदाई ॾींदव? कॾहिं बि आश्चर्य जी निशानी बि न अचे, इहे कीअं, इहे बि थींदो आहे छा? थियणो त न खपे, छो थींदो आहे? क्वेश्चन मार्क न, आश्चर्य जी मार्क न,
बस बाप ऐं मां, बस बाप ऐं मां ऐं बाबा सां गॾु बाबा जी मुरली बि आहे त मुरली पढ़ंदा वञो। कई ॿार चईंदा आहिनि इहे त हलंदो ई आहे। बाप दादा ॾाढो रमणी ॻाल्हियूं रुअ रियान में कंदा आहिनि। बाप दादा खे ॾाढी रमणी ॻाल्हियूं रुअ रियान में कंदा आहिनि। साम्हूं त चई न सघंदा त रुअ रियान में सभु कुझु चई ॾींदा आहिनि। अच्छा कुझु बि हलंदो आहे लेकिन तव्हांखे हलाइणो न आहे, तव्हांखे उड़णो आहे त हलण जी ॻाल्हियूं छो ॾिसंदा आहियो। उड़ो ऐं उड़ायो, उड़ो ऐं उड़ायो। शुभ भावना शुभकामना अहिड़ी शक्तिशाली आहे जो बीच में सिर्फ़ वाइन आहे। अहिड़ी शक्तिशाली आहे जो विच में सिर्फ़ वाइन अचे सिवाय शुभ भावना शुभकामना जी। शुभ भावना शुभकामना जे सिवाय कॾहिं बि ॿियो वाए न अचिणो खपे। त एतिरी पावरफुल आहे जो कंहिंखे कंहिंजी अशुभ भावना वारे खे बि शुभ भावना में बदिली सघे। शुभ भावना शुभकामना एतिरी शक्तिशाली आहे जो विच में सिर्फ़ वाए न अचे, सिवाय शुभ भावना शुभकामना जे ॿियो कुझु बि न अचे। सर्व जो ई कल्याण त पावरफुल आहे, त एतिरी पावरफुल आहे जो कहिड़ी अशुभ भावना वारे खे बि शुभ भावना में बदिले सघंदा आहिनि। सेकेंड नंबर अगरि बदिले न सघंदा त बि तव्हांजी शुभ भावना शुभकामना अविनाशी आहे, कॾहिं कॾहिं वारी न आहे, अविनाशी आहे। त तव्हांजे मथां अशुभ भावना जो प्रभाव न पवंदो। बाबा चवनि था असां उन्हनि खे शुभ भावना शुभकामना ॾियूं, उहो भले बदिलनि न लेकिन उन्हनि जी अशुभ भाव असां ते न पवंदी। कॾहिं कॾहिं वारी न, अविनाशी आहे। क्वेश्चन में हली वेंदा आहियो इहे छो थिए थो, इहे कॾहिं खां हलंदो, केसि ताईं हलंदो, कीअं हलंदो। इन सां शुभ भावना जी शक्ति कम थी वेंदी आहे। न त शुभ भावना आहे, शुभकामना हिन संकल्प शक्ति में ॾाढी शक्ति आहे। ॾिसो तव्हां सभई आयो बाप दादा वटि, पहिरियों ॾींहुं यादि आहे बाप दादा छा कयूं, चाहे पतित आहियो, चाहे पापी आहियो, चाहे साधारण आहियो, भिन्न भिन्न वृत्ति वारा, भिन्न भिन्न भावना वारा आया। बाप दादा छा कई, शुभ भावना रखियईं न, मुंहिंजा आहिनि, मास्टर सर्वशक्तिवान आहिनि, दिलि तख़्त आहिनि, त इहे शुभ भावना रखियईं न, शुभ कामना रखियईं। उन सां ई त बाप जा ठही विया न। है ना। अगर असां आयासीं शुरू में बाबा सोचना कि अरे ये त पतित आहिनि, काथां सुधरदा, हिननि खे त खाइण पीअण अहिड़ो आहे, एॾो शौक़ु आहे। और बाबा अगरि सोचना अरे ये त न बदलदा, चल फालतू में टाइम वेस्ट थो थिए, त असां बदिली सघूं। लेकिन बाप दादा असां सर्व जे प्रति शुभ भावना रखे। भले तव्हां कंहिंखे क्लास करायो, ज्ञान ॾियो, उहो न बि तो ॿुधे त बि असांखे शुभ भावना रखणी आहे, हिन जो बि कल्याण थिए, चाहे हुनजो पंहिंजे धर्म में ई वञी करे छो न कल्याण थिए, है न। शुभ भावना शुभकामना रखो। बाबा चवनि था हाणे शुभ भावना शुभकामना छा में न वञो। ईअं न सोचो केसि ताईं असां हिननि खे सुधारंदा रहंदासीं, बसि सुधरनि ई नथा, ईअं आहिनि, फलाना आहिनि। न त बाबा चवनि था तव्हां पंहिंजी शुभ भावना शुभकामना रखंदे अॻियां हलंदा हलो, है न। शुभ भावना शुभकामना रखी बाबा बि कीअं मुंहिंजा आहिनि, मास्टर सर्वशक्तिवान आहिनि, दिलि तख़्त नशीन आहिनि, इहे शुभ भावना रखी न, शुभकामना रखी न, उन सां ई त बाप जो ठही वियो न। बाबा चई छा,
बाबा शाह चई शाह की पापी छो आया आहिनि। बाबा त न चई कि मां हिननि खे एॾो उछटायमि, हिननि जो सभु ख़राबु करे छॾियो त पापी आहिनि। बाबा त ईअं न चई न। शुभ भावना रखियईं, मुंहिंजा ॿार मस्त सर्वशक्तिवान ॿार आहिनि। जॾहिं बाबा तव्हां सभिनि जे मथां शुभ भावना रखियईं, शुभकामना रखियईं त तव्हांजे दिलि में छा हुजणो खपे? मुंहिंजो बाबा। बाप छा कई? बाप छा चई? मुंहिंजा ॿार। ईअं ई अगरि शुभ भावना शुभकामना रखंदा त छा ॾेखारे मिली में? मुंहिंजो कल्प पहिरों वारो मिठो भाउ, मुंहिंजी सिकी लधी भेण ॾेखारे। परिवर्तन थी वियो न? बाबा चवनि था परिवर्तन थी वियो न? त बाबा चवनि था इन रीति असां कंहिंखे बि मनसा संकल्प वाणी संबंध संपर्क वायुमंडल वाइब्रेशन द्वारा पंहिंजी सेवायूं पंहिंजी शुभ भावना शुभकामना सर्व जे प्रति रखो। इहे न सोचो कि इहे त थिए ई न, तव्हां पंहिंजी कंदा हलो, कम से कम हुननि जी अशुभ भावना तव्हां ते वार न कंदी। इहे असांखे सदा यादि रखणो। बाबा जी न भले तव्हांजी शुभ भावना शुभकामना सां उहो बदिले न, अगरि उहो न बि बदिले लेकिन उनजो प्रभाव तव्हां ते न पवंदो। असांजी अविनाशी रहे, असांजी सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना अविनाशी रहे। त हिन वर्ष में छा ॾेखारे? हिन वर्ष में कुझु करे ॾेखारिणो आहे। सिर्फ़ु हथु न उठाइणो आहे। हथु उठाइणु त ॾाढो सहज आहे, मन जो हथु उठाइणो आहे। छो जी ॾाढो कमु रहियल आहे। बाप दादा त नज़र कंदा आहिनि विश्व जी आत्माउनि जे मथां, त ॾाढो तरस ईंदो आहे। हाणे प्रकृति बि तंग थी वई आहे, प्रकृति ख़ुदि तंग थी वई आहे त छा करे? आत्माउनि खे तंग करे थी। त बाप ॿारनि खे ॾिसी करे तरस में ईंदा आहिनि, त तव्हां सभिनि खे तरस न ईंदो आहे। सिर्फ़ु ख़बर ॿुधी करे चुप थी वेंदा आहिनि। बसि एतिरी आत्मायूं हली वयूं। उहा आत्मायूं संदेश सां त वंचित रहिजी वयूं न। उहा आत्मायूं संदेश सां त वंचित रहिजी वयूं, उन्हनि खे मिलियो न संदेश। ॿियो बाबा असांखे चवनि था हाणे त दाता ठहो रहमदिल ठहो। इहे तॾहिं थींदो, रहम तॾहिं ईंदो जॾहिं हिन वर्ष जे आरंभ सां पंहिंजे में बेहद जी वैराग्य वृत्ति इमर्ज करो। बेहद जी वैराग्य वृत्ति इहे देहभान जी स्मृति आहे। इहा बेहद जी वैराग्य जी कमी आहे। त बाबा चवनि था ॾिसो बाबा केॾी कहिड़ी ॻाल्हि था ॿुधाइनि कि अञा ताईं असां शुभ भावना शुभकामना इहे कंदा रहंदासीं त कीअं उन्हनि जो बि कल्याण थींदो। त बाबा चवनि था कि हाणे त प्रकृति बि तंग थी वई आहे, आत्माउनि खे तंग थी करे। बाप ॿारनि खे ॾिसी करे तरस ईंदो आहे बाबा खे। तव्हां सभिनि खे तरस न ईंदो आहे कि सिर्फ़ु ख़बर ॿुधायो ऐं बसि थी वियो न। जीअं असांखे ख़बर मिले असां ॾिसूं उन्हनि आत्माउनि खे शांति जो दान ॾियो। एतिरो त सोचियो उहो हली वियूं, संदेश सां वंचित रहिजी वियूं। हाणे त दाता ठहो रहमदिल ठहो। इहे तॾहिं थींदो, रहम तॾहिं ईंदो जॾहिं हिन वर्ष जे आरंभ सां पंहिंजे अंदरि बेहद जी वैराग्य वृत्ति इमर्ज करो। बेहद जी वैराग्य वृत्ति जी कमी
ये देहभान जी स्मृति ये भी बेहद जी वैराग्य जी कमी है। नंढे नंढे हद जी ॻाल्हियूं स्थिति खे डगमग कंदियूं आहिनि। कारण बेहद जी वैराग्य वृत्ति कम आहे, लगाव वैराग्य न आहे, लगाव आहे। जॾहिं बिल्कुलु बेहद जी वैरागी ठही वेंदव, वृत्ति में भी बेहद जी वैरागी, दृष्टि में भी, संबंध संपर्क में भी, जॾहिं असांखे बेहद जी वैरागी सभिनि में अचणी खपे। बेहद जी वैरागी वृत्ति सभिनि में अचणी खपे। वृत्ति, दृष्टि, संबंध संपर्क में, सेवा में, सभिनि में बेहद जी वैरागी। तॾहिं मुक्तिधाम जो गेट खुलंदो। हाणे त जो आत्मायूं शरीर छॾे करे वञनि थियूं, पोइ जन्म वठंदियूं, पोइ दुखी थींदियूं। हाणे मुक्तिधाम जो गेट खोलण जे निमित्त तव्हां आहियो न, त असां कीअं मुक्तिधाम जो गेट खोले सघंदासीं? पंहिंजी वृत्ति, दृष्टि, संबंध संपर्क में, सेवा में, सभिनि में बेहद जी वैराग्य। हाणे त जो आत्मायूं शरीर छॾे करे वञनि थियूं, पोइ वापसि वठंदियूं जन्म। त ब्रह्मा बाप जी साथी आहियो, त बेहद जी वैराग्य वृत्ति आहे, गेट खोलण जी चाबी। हाणे चाबी न लॻी आहे, चाबी तैयार ही न आहे। ब्रह्मा बाप भी इंतज़ार करनि था, एडवांस पार्टी भी इंतज़ार करे थी, प्रकृति भी इंतज़ार करे, सब इंतज़ार करनि था। हाणे जल्दी जल्दी पंहिंजे अंदर बेहद जी वैराग्य वृत्ति खे मर्ज करो। तंग थी वई आहे प्रकृति ॾाढी, माया भी पंहिंजे ॾींहं गिणे थी। हाणे चओ हे मस्त सर्वशक्तिवान, चओ छा करिणो? हिन वर्ष में कोई नवीनता त कंदा न। वर्ष चईंदा आहिनि, नयो वर्ष चईंदा आहिनि, त नवीनता त कंदा न। हाणे बेहद जी वैरागी जी मुक्तिधाम वञण जी चाबी तैयार करो। बेहद जे वैराग्य जी मुक्तिधाम वञण जी चाबी तैयार करो। तव्हां सभिनि खे बि पहिरियों मुक्तिधाम में वञिणो आहे। ब्रह्मा बाप सां वाइदो कयो आहे न, साथ हलंदासीं, साथ ईंदासीं, साथ में राज्य कंदासीं, साथ में भक्ति भी कंदासीं। त हाणे तैयारी करो। हिन वर्ष असांखे छा करिणो आहे? तैयारी करणी आहे। कहिड़ी तैयारी करणी आहे? चाबी खोलण जी। हिन वर्ष कोई नवीनता त कंदव न, नयो वर्ष चईंदा आहियो, नवीनता त कंदव सभी। हाणे बेहद जे वैरागी जी मुक्ति वञण जी चाबी तैयार करो। तव्हां सभिनि खे बि पहिरियों मुक्तिधाम में वञिणो आहे। छोजी ब्रह्मा बाप सां वाइदो आहे, साथ हलंदासीं, साथ ईंदासीं, साथ राज्य कंदासीं, हिकु साथ भक्ति भी कंदासीं। त हाणे तैयारी करो। हिन वर्ष में कंदव कि ॿिए वर्ष में? त जो सम्झंदा आहिनि हिन वर्ष में अटेंशन प्लीज़ बार बार कंदासीं, उहो हथ उठायो। पोइ त एडवांस पार्टी तव्हांखे ॾाढो मुबारक ॾींदी, उहो बि थकी वई आहे। अच्छा टीचर्स छा कंदियूं? पहिरीं लाइन छा कंदी? पहिरीं लाइन जा पांडव ऐं पहिरीं लाइन जी शक्तियूं जो कंदियूं, हथ उठायो। अधु हथ उठाइनि था, अधु उठाईंदव त अधु कंदव, लंबो हथ उठायो। अच्छा मुबारक हुजे, मुबारक हुजे। अच्छा मुबारक हुजे, बाबा चवनि था कि सर्व खे मुबारक हुजे। डबल विदेशी हथ उठाइनि था, हिकु ॿ में ॾिसी करे न उठायो। अच्छा ये सिंधी ग्रुप भी हथ उठाईंदो, कमाल आहे। तव्हां बि कंदव, सिंधी ग्रुप कंदव तॾहिं त डबल मुबारक, ॾाढो सुठो। हिकु ॿ खे साथ ॾेई करे शुभ भावना जो इशारो ॾियो।
हथ में हथ मिलाए करे करणो। अच्छा, सभा में कोई आवाज़ कई, सब वेही रहो। नथिंग न्यू, कुछ थियो हूंदो सभा में त हलचल थी हूंदी त बाबा चई नथिंग न्यू। हाणे 1 सेकेंड में बिंदु ठही, बिंदु बाप खे यादि कयो। ऐं जो बि ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे बिंदु लॻाए सघंदा आहियो। बसि 1 सेकेंड में मां बाबा जो बाबा हूं। अच्छा, चारों ओर जी सर्व नए युग जे मालिक ॿारनि खे, चारों ओर जे नए वर्ष मल्हाइण जी उमंग उत्साह वारे ॿारनि खे, सदा उड़ते रहण ऐं उड़ाइण, अहिड़ी उड़ती कला वारे ॿारनि खे, सदा तीव्र पुरुषार्थी द्वारा विजयी माला जे मणको ठहिण वारा विजयी रत्ननि खे, बाप दादा जो नए वर्ष ऐं नए युग जी मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। बाबा चवनि था कि हाणे सर्व ॿारनि खे विजय माला जे मणकनि खे, विजय रत्ननि खे बाप दादा नए वर्ष नए युग जी दुआनि सां गॾु पदम गुणा थालियूं भरे भरे करे, पदम गुणा थालियूं भरे भरे करे बाप दादा सर्व खे मुबारक कनि। हिकु हथ जी ताली वॼाए। अच्छा, ओम शांति वरदान आहे। एकाग्रता जे अभ्यास द्वारा हिकिड़े सिद्धि ठाहिण वारा सर्व सिद्धि स्वरूप कयो। जिते एकाग्रता आहे उते स्वतः हिकिड़े सिद्धि आहे। एकाग्रता से संकल्प बोल कर्म जो व्यर्थपन समाप्त ऐं समृद्धपन अची वेंदो आहे एकाग्रता से। एकाग्रता अर्थात हिकु ई श्रेष्ठ संकल्प में स्थित थियणु, जंहिंखे बीज रूप संकल्प में, जीअं हिकु बीज रूपी संकल्प में सॼो वृक्ष रूपी विस्तार समायल आहे। एकाग्रता खे वधायो त सर्व प्रकार जी हलचल स्वतः समाप्त थी वेंदी। सभु संकल्प बोल कर्म सहज सिद्ध थी वेंदा आहिनि। इनखे चइबो आहे एकांतवासी। इन जे लाइ चइबो आहे एकांतवासी ठहो। अर्थात एकांतवासी है ना कि अकेला वेही रहो। एकांतवासी अर्थात सभिनि जे विच में रहंदे हुए बि मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो बाबा आहे। स्लोगन आहे हिकु बार जी कई हुई ग़लती खे बार बार सोचणु अर्थात दाग ते दाग लॻाइण करे बीती खे बिंदी लॻाइणो आहे। अव्यक्त इशारो कंबाइंड रूपधारी जी स्मृति सां सदाए विजयी ठहो। जीअं हिन समय आत्मा और शरीर कंबाइंड आहे, ईअं बाप ऐं तव्हां कंबाइंड आहियो। सिर्फ़ु इहे यादि रखो कि मुंहिंजो बाबा आहे। पंहिंजे मस्तक ते सदा साथ जो तिलक लॻायो। जो सुहाग हूंदो आहे, साथ हूंदो आहे, उहो कॾहिं भुलिजंदो न। पंहिंजे मस्तक ते सदा सुहाग जो तिलक लॻायो। जो सुहाग हूंदो आहे, साथ हूंदो आहे, उहो कॾहिं असांखे भुलिजंदो न। बाबा चवनि था त साथी के साथ रखो। अगरि साथ रहंदा हो त साथ हलंदा हो। साथ रहण, साथ हलण, हर सेकेंड हर संकल्प साथ ही साथ ही। साथ रहण, साथ हलण, हर सेकेंड हर संकल्प साथ ही आहे। सब बाबा के याद करे, बाबा से सदा साथ रहो। साथ हलंदो, साथ रहणो आहे, साथ हलणो आहे, हर सेकेंड हर संकल्प बाबा सां, बाप दादा सां गॾु ई आहियूं। ये साथ रहो। ये में के में साथ रहो। साथ रहण, हलण, हर सेकेंड हर संकल्प।
इच्छा और शांति पावक याद करो।